कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुंहिंजा वाजिबुल एहतराम दोस्तों ऐं बुज़ुर्गो, मूं अव्हां जे साम्हूं अल्लाह तबारक व तआला जे क़ुरान मजीद ऐं फ़ुरक़ान हमीद मंझां हिकिड़ी आयत करीमा तिलावत कई आहे ऐं नबी अकरम हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे बेशुमार अहादीस मुबारक मां हिकिड़ी हदीस पढ़ी आहे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ था करियूं त मूंखे सही सम्झाइण ऐं अव्हां खे सही सम्झण जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। उन खां बाद में अल्लाह पंहिंजे फ़ज़ल ऐं करम सां मूंखे ऐं अव्हां खे बल्कि पूरी उम्मत मुस्लिमा खे इन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। त मुंहिंजा दोस्तों ऐं बुज़ुर्गो, जेका आयत करीमा मूं तव्हां जे साम्हूं तिलावत कई आहे, इन में अल्लाह तबारक व तआला खां उन जो नबी हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़ी दुआ घुरी आहे। उन दुआ खे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे प्यारे किताब क़ुरान मजीद जे अंदरि ज़िक्र फ़रमायो आहे। दुआ कहिड़ी घुरियाऊं? हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं अरबनि जे अंदरि ॾिठो त जहालत तमामु घणी वधी चुकी आहे, त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह तबारक व तआला खां इहा दुआ घुरी, रब्बना वबअस फ़ीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिक व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व युज़क्कीहिम। अल्लाह तबारक व तआला जे नबी हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे अल्लाह खां इहा दुआ घुरी त ऐं मुंहिंजा अल्लाह ऐं मुंहिंजा रब, हिन अरब जी क़ौम जे अंदरि जहालत तमामु घणी वधी चुकी आहे, लिहाज़ा हिते हिकिड़े आलीशान रसूल जी ज़रूरत आहे। कहिड़ो आलीशान रसूल हुजे जंहिंमें 4 वसफ़ूं हुजनि। कहिड़ियूं वसफ़ूं? 4 ई वसफ़ूं अल्लाह तबारक व तआला इन दुआ जे अंदरि ज़िक्र फ़रमायूं आहिनि। जेका दुआ हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन घुरी हुई, कहिड़ी दुआ आहे? रब्बना वबअस फ़ीहिम रसूला, ऐं मुंहिंजा रब तू हिन अरब जी क़ौम जे अंदरि हिकिड़ो आलीशान रसूल मोकिल। कहिड़ो रसूल? यतलू अलैहिम आयातिक। नंबर 1 उन में इहा वसफ़ हुजे त तुंहिंजे किताब जे आयतनि जी तिलावत करे हिननि खे ॿुधाए, तुंहिंजे क़ुरान मजीद तुंहिंजे किताब खे पढ़ी करे हिननि खे ॿुधाए तां त ईमान आणनि। नंबर 2 वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा, त हिननि खे क़ुरान मजीद पढ़ी करे ॿुधाए। उन खां बाद में ॿी वसफ़ ऐं ॿी ख़सलत उन जे अंदरि इहा हुजे त क़ुरान करीम खे सम्झाए बि से अरबनि खे ऐं अरबनि खे हिकमत जूं ॻाल्हियूं बि ॿुधाए। नंबर 4 कहिड़ी वसफ़ उन जे अंदरि हुजे? युज़क्कीहिम, त उन्हनि खे रोके गुनाहनि खां, उन्हनि खे रोके बुरनि अमलनि खां, उन्हनि खे रोके बुरनि अक़ीदनि खां। त अल्लाह तबारक व तआला हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी इहा दुआ क़बूल फ़रमाई आहे। अल्लाह तबारक व तआला हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी इन दुआ खां बाद में हिकिड़ो पंहिंजो रसूल मोकिलियो आहे जंहिंजो नालो आहे हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन। मुहम्मद जंहिंजो फ़र्शी नालो आहे, अहमद जंहिंजो अर्शी नालो आहे। असांजे नबी, असांजो आख़िरी नबी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा खे मबऊस फ़रमायूं अरब जी क़ौम जे अंदरि, ऐं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अल्लाह तबारक व तआला रसूल बनाए करे बि मोकिलियो आहे, नबी बनाए करे बि मोकिलियो आहे। नबूअत ऐं रिसालत ॿिन्हिनि सां नवाज़ियो आहे। त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अची करे पंहिंजी क़ौम खे, अरब जी क़ौम खे अल्लाह तबारक व तआला जे दीन जी दावत ॾिनऊं, अल्लाह जी तौहीद जी दावत ॾिनऊं। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अल्लाह तबारक व तआला जे हुकुम सां चढ़ी विया जबल जे मथां, चढ़ी करे इहो ऐलान कयूं त मूं तव्हां जे अंदरि 40 साल जी ज़िंदगी गुज़ारी आहे। छा तव्हां कॾहिं मूं में कूड़ ॾिठो आहे? छा तव्हां मूं में कॾहिं बद अख़लाक़ी ॾिठी आहे? छा तव्हां कॾहिं मूं में ख़यानत वग़ैरह ॾिठी आहे? त सभु हिकु ज़बान थी करे चवणु लॻा त ऐं मुहम्मद, असां पंहिंजी ज़िंदगी में तुंहिंजे अंदरि कूड़ कोन्हे लधो, असां पंहिंजी ज़िंदगी में तुंहिंजे अंदरि ख़यानत कोन्हे ॾिठी। ऐं मुहम्मद, तूं त वॾो आदिल आहीं, तूं त वॾो अमीन आहीं। त उन खां बाद में इहो फ़रमायूं त छा जेकॾहिं मां तव्हांखे चवां त हिन जबल जे हुन तरफ़ खां हिकिड़ो दुश्मन अची रहियो आहे, हिकिड़ो लश्कर अची रहियो आहे जेको तव्हांजे मुक़ाबले जे लाइ अची रहियो आहे, त तव्हां छा मुंहिंजी ॻाल्हि खे तस्लीम कंदो? त सभु हिकु ज़बान थी करे वरी अल्लाह जे नबी खे चवणु लॻा त हाओ असां तस्लीम कंदासीं, असां चढ़ी करे अची ॾिसूं, जेकॾहिं लश्कर कोन पियो अचे तॾहिं बि असां चवंदासीं त असां अंधा आहियूं। ऐं मुहम्मद, तुंहिंजी ज़बान कूड़ी नथी थी सघे। उन हाल में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजा दोस्तों ऐं बुज़ुर्गो, सिर्फ़ु तलवार जे ज़रिए पंहिंजे दीन खे कोन फैलायो, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे अख़लाक़ जे ज़रिए बि दीन खे फैलायो आहे। पंहिंजे अख़लाक़ जे ज़रिए बि अल्लाह तबारक व तआला जे ॿारनि खे दीन जी दावत ॾिनी आहे, दीन जे तरफ़ छिकियो आहे।
उन खां बाद में अल्लाह जे नबी इहो ऐलान कयो क़ूलू ला इलाहा इल्लल्लाहु तुफ़्लिहून, तव्हां जेकॾहिं गवाही ॾींदव त अल्लाह तबारक व तआला जी अकेली ज़ात मअबूद बि आहे, मसजूद बि आहे। अल्लाह तबारक व तआला जी सिफ़तनि में ऐं अल्लाह तबारक व तआला जी ज़ात में कंहिंखे शरीक न बनाईंदव त तव्हां तुफ़्लिहून कामयाबु थी वेंदव। तॾहिं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मुखालिफ़त करण लॻा उहे काफ़र, उहे साॻिया काफ़र जेके चवंदा हुआ ऐं मुहम्मद जेकॾहिं तूं चवंदे त हुन तरफ़ खां लश्कर अची रहियो आहे जेको असां ते मुक़ाबिलो करण जे लाइ अचे पियो त असां पंहिंजनि अखियुनि सां अची करे ॾिसंदासीं, असांखे उहो लश्कर नज़र न अचे तॾहिं बि असां चवंदासीं त असां अंधा आहियूं ऐं मुहम्मद तुंहिंजी ज़बान कूड़ी कोन आहे। उहे साॻिया माण्हू चवणु लॻा नऊज़ बिल्लाह तूं कूड़ पियो ॻाल्हाईं। तॾहिं अल्लाह तबारक तआला जी नबी खे, अल्लाह तबारक तआला जे हिन पैगम्बर खे तकलीफ़ूं ॾिनियूं हुयूं, लेकिन अॼु मुंहिंजो मक़सदु इहो आहे अल्लाह तबारक तआला जे हिन प्यारे पैगम्बर मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे चंद एहसाननि खे तव्हांजे साम्हूं ज़िक्र करियां त जीअं तव्हांखे ॿुधाए सघां त अल्लाह तबारक तआला असांजो मुहसिन अव्वल आहे, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांजा मुहसिन सानी आहिनि। अल्लाह तबारक तआला असांजो मुहसिन हक़ीक़ी आहे, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांजा मुहसिन मजाज़ी आहिनि। बहरहाल जेके 4 वसफ़ूं मूं तव्हांजे साम्हूं ज़िक्र कयूं आहिनि, जेका दुआ में हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा लफ़्ज़ हुआ, उन्हनि 4 ख़सलतुनि सां पंहिंजे नबी खे नवाज़ियो आहे। यतलू अलैहिम आयातिक, क़ुरान मजीद खे पढ़ी करे बि ॿुधायो, व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा, ऐं क़ुरान करीम सम्झायूं बि आहे, पंहिंजो दीन सम्झायूं बि आहे, सेखारियूं बि आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकमत जूं ॻाल्हियूं बि ॿुधायूं ऐं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बुराइनि जे कमनि खां उन्हनि खे रोकियो, बुरनि अक़ीदनि खां। वो ज़कीम जो लफ़्ज़ आहे। अल्लाह तबारक तआला हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी इन दुआ खे बि क़बूल कयो त वो ज़कीम अहिड़ो नबी मोकिल जेको अची करे हिननि खे बुरनि कमनि खां रोके, बुरनि अक़ीदनि खां हिननि खे रोके, बुरनि अमलनि खां हिननि खे रोके। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अची करे इन्हनि 4 ख़सलतुनि ते अमल कयो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन क़ुरान पढ़ी करे बि ॿुधायो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन क़ुरान सम्झायो बि आहे ऐं हिकमत जूं ॻाल्हियूं बि ॿुधायईं। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे गुनाहनि खां रोकियो बि आहे, बुरनि अक़ीदनि खां, बुरनि अमलनि खां ऐं बुरनि कमनि खां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असांखे रोकियो आहे। सो मुंहिंजा वाजिबुल इहतराम दोस्तो ऐं बुज़ुर्गो, अॼु तव्हांखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी इन्हनि 4 ख़सलतुनि जी तशरीह ऐं तफ़सीर करे तव्हांखे ॿुधायां, एतिरो टाइम कोन आहे, लिहाज़ा तव्हांखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिकिड़ी ख़सलत जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदुसि, जेका ख़सलत नंबर अव्वल ते आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे बारे में हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं दुआ घुरी त पहिरीं लफ़्ज़ हुन में इहे हुआ यतलू अलैहिम आयातिक, तुंहिंजे क़ुरान करीम जी तिलावत करे हिननि खे ॿुधाए। सो क़ुरान करीम जी तिलावत करण वारी जेका ख़सलत आहे, जेका वसफ़ आहे, इनखे इंशाअल्लाह अल अज़ीज़ हिकिड़े वाक़े जे ज़रिए तव्हांखे ॿुधाईंदुसि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो हिकिड़ो वाक़ियो ॿुधाइणु तव्हांखे काफ़ी थो सम्झां, जो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मके जे अंदरि हुआ। अबू जहल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो दुश्मन हुयो। उन वक़्तु हिकिड़ो ॿारहाड़ी जो काफ़िर आयो जंहिंजो नालो हुयो तुफ़ैल बिन अमर, पोइ त मुसलमान थी वियो, लेकिन उन खां पहिरीं जॾहिं कुफ़र जी हालत में हुयो। तुफ़ैल बिन अमर हिकिड़ो बहितरीनु बावकार शाइर बि हुयो ऐं हिकिड़े कबीले जो सरदार बि हुयो। उहो जॾहिं मके जे अंदरि आयो त अबू जहल खे ख़बर पई। अबू जहल चंद सरदारनि खे पाण सां वठी करे रवानो थियो त जीअं वञी करे उनखे तंबीह करे इस्तक़बाल करे उनखे चवणु लॻो त आयो तुफ़ैल बिन अमर, तूं मुंहिंजो महिमान थी करे मूं वटि रहो। तॾहिं तुफ़ैल बिन अमर चयो ठीकु आहे अबू जहल, आउं तुंहिंजो महिमान थियण लाइ तयारु आहियां, ऐं तो वटि रहण लाइ तयारु आहियां। तुफ़ैल बिन अमर खे जॾहिं अबू जहल वठी वियो, वञी करे उनजो इस्तक़बाल कयईं। इस्तक़बाल करण खां पोइ वञी करे उनखे खाधो वग़ैरह खारायईं। उन खां बाद उनखे सुम्हारे करे अबू जहल वियो हलियो। अबू जहल उनखे इहा नसीहत कई त महिरबानी कर, हीअ 2 कपास जा टुकड़ा आउं तोखे ॾियां थो, 2 कपास जा टुकड़ा तूं पंहिंजे कननि में विझी छॾ, छो त हिते हिकिड़ो नऊज़ बिल्ला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो वरितईं त हिकिड़ो चरियो हिते रहे थो। उहो चवे थो त आउं अल्लाह जी तरफ़ां मोकिलियल पैगम्बर आहियां, जीअं आउं चवां थो ईअं करियो, तव्हां पंहिंजनि बुतनि खे छॾे ॾियो। तो बि ॾिठो आहे, मूं बि ॾिठो आहे, पंहिंजी ज़िंदगी में असां पंहिंजनि अबनि खे ॾिठोसीं, पंहिंजनि ॾाॾनि खे ॾिठोसीं, हमेशह खां उहे बुतनि जी इबादत कंदे पिया अचनि। लेकिन इहो शख़्स चवे थो जंहिंजो नालो मुहम्मद आहे, चवे थो त इहे बुत नफ़े नुक़सान जा मालिक कोन आहिनि, इहे बुत इबादत जा लाइक़ु कोन आहिनि, इबादत जे लाइक़ु अकेली अल्लाह जी ज़ात आहे। इन जे लाइ तोखे ही 2 कपास जा बोड़ा ॾेई रहियो आहियां, तूं हिन पंहिंजे कननि में विझी छॾ, त उनजे कलाम जो आवाज़ तूं न ॿुधी सघी, छो त हुन जो आवाज़ एॾो त बहितरीनु आहे, एॾो त प्यारो आवाज़ आहे। ऐं उन सां गॾोगॾु हू हिकिड़ो मिठो कलाम पढ़े थो, एॾो भलो कलाम आहे जंहिंखे ॿुधी करे हर हिकिड़ो माण्हू पंहिंजो दीन छॾे थो ॾे, पंहिंजो सभु कुझु छॾे थो ॾे,
माइट मिट अज़ीज़ क़रीब सभु कुझु विसारे करे उन मुहम्मद जो ग़ुलाम बणजण लाइ तयारु थी वेंदो आहे। लिहाज़ा हीअ बकबा जा बुड़ा वठी करे तूं पंहिंजनि कननि में विझी छॾ तां त उन जी तिलावत जो आवाज़ु तुंहिंजे कननि ते न पहुची सघे। इहा नसीहत करे उनखे सुम्हारे करे अबू जहल वियो हलियो। उन खां बाद में अल्लाह जी कुदरत उनखे राति जो क़ज़ाए हाजत जी ज़रूरत पई। क़ज़ाए हाजत जे इरादे सां पंहिंजे कमरे मां ॿाहिरि निकितो आहे। पहिरीं त मके जो रिहाइशी हुयो, हाणे ॿाहिरि जो रहाकू थी वियो आहे। मके जे गलेनि मां नावाक़िफ़ थी चुको आहे। उनखे ख़बर कोन आहे त बाथरूम कहिड़े तरफ़ आहे। ठोकर खाईंदे खाईंदे थाॿा खाईंदे खाईंदे कबतुल्लाह वारो रस्तो वठी करे वञणु लॻो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तिलावत जो आवाज़ु हिन जे कननि ते पहुची वियो। हिन सोचियो लाज़मी आहे इहो उहो ई शख़्स हूंदो छो त हिन जो आवाज़ु ॾाढो प्यारो आहे। इहो उहो ई शख़्स हूंदो जंहिंजे लाइ अबू जहल मूंखे नसीहत करे रहियो हो त हिन जो आवाज़ु न ॿुधिजां। अबू जहल एॾी मूंखे तंबीह कई, आऊं बि ॾिसां इहा आख़िर कहिड़ी शख़्सियत आहे जेको अबू जहल हिन जूं ख़ामियूं बयानु कंदे कंदे हिन जूं तारीफ़ूं करे वियो। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि वियो हलियो काबतुल्लाह शरीफ़ जे अंदरि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजी तिलावत मां फारिग़ थिया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अची करे पंहिंजी जाइ ते वेठा त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिन खे ॾिठो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिन जे मथे ते शफ़क़त वारे अंदाज़ सां हथु रखी करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन जी ख़ैरियत पुछा कई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पुछो ऐं मुसाफ़िर तूं केरु आहीं, किथां आयो आहीं। उन खां बाद में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे चवणु लॻो अल्लाह जा रसूल तव्हांजी ॾाढी तारीफ़ ॿुधी आयसि। अबू जहल जे वातां वाक़ई अबू जहल तव्हांजी हक़ ते तारीफ़ कई। तव्हांजे बारे में अबू जहल चयो पिए त जेको बि हिन जो कलाम ॿुधे थो उहो हिन जो ग़ुलाम बणजण लाइ तयारु थी वेंदो आहे। लिहाज़ा मूं बि तव्हांजो कलाम ॿुधी वरितो। इन जे लाइ ख़ुदा जेतिरो जल्दी थी सघे मूंखे कलमो पढ़ाए करे मुसलमान करे छॾियो। सुभान अल्लाह। त इहो हुयो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो आवाज़ु। हिकिड़ो त क़ुरान करीम अॻे मिठो कलाम आहे। उन खां बाद में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़बान मां उन क़ुरान जी तिलावत कई वञे त जीअं मखण सां गॾु माखी मिली वई हुजे। बहरहाल मुंहिंजा दोस्तो इहो असांजो नबी अथव। इन नबी जी सुन्नत ते हलण जी कोशिशि करियो। इहो उहो नबी आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन नबीअनि जो सरदार आहे। असांखे उहो नबी मिलियो जेको नबीअनि जो सरदार, उहो किताब मिलियो जेको किताबुनि जो सरदार, नबी खे उहा नबूत मिली जेका नबूतनि जी सरदार आहे। त मुंहिंजा दोस्तो पंहिंजे नबी जी सुन्नत ते हलण जी हर हाल में कोशिशि करियो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हिकिड़ी हदीस आहे ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्बा इलैहि। तव्हां मां केर बि मोमिन नथो थी सघे, कामिल मोमिन नथो थी सघे। हिते नफ़ी ईमान जी कोन्हे, नफ़ी कमाल जी आहे। तव्हां मां को बि कामिल मोमिन तेसीं ताईं नथो थी सघे जेसि ताईं जो मूंसां वधीक मोहबत करे वालिदही पंहिंजे वालिद खां, वलदही पंहिंजे औलाद खां, वन्नास अजमाइन ऐं सभिनी माण्हुनि खां वधीक मूंसां मोहबत न करे। अॼुकल्ह तव्हां ॾिसो था चंदरी पहिरीं असांजो पाणी बंदि थियो त असां रेलियूं कढियोसीं। जेकॾहिं असांजे ॻोठ में को मसइलो थिए थो असां रेली था कढूं। जेकॾहिं पघार नथा वधनि त माण्हू रेली था कढनि। लेकिन ॿ ॾींहं पहिरीं इंडिया जे अंदरि हिकिड़ी कुती औरत आहे जंहिं असांजे नबी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी शान में गुस्ताखी कई आहे। उन जे लाइ तव्हां ॿुधायो तव्हां कहिड़ी रैली कढी आहे। असांखे पंहिंजे पाणी जो फ़िक्र आहे, असांखे पंहिंजनि पघारुनि जो फ़िक्र आहे, असांखे पंहिंजे ॻोठ जे मसइलनि जो फ़िक्र आहे, असांखे पंहिंजे ॻोठ जे रस्तनि रोडनि वग़ैरह जो फ़िक्र आहे। लेकिन असांखे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी इज़त ऐं हुरमत जो फ़िक्र कोन आहे त इंसान तूं कीअं थो कामयाबु थी सघीं। जॾहिं त कामयाबी इन नबी जी सीरत ते आहे, इन नबी जी इज़त ते आहे, इन नबी जी हुरमत ते आहे। हिकिड़ी ॿी ॻाल्हि त जॾहिं पाणी बंदि थियो त पाणी महिल जेके तव्हां रैलियूं कढियूं उन रैलियुनि में तव्हां सां गॾु मौलवी बि गॾु हूंदा, तव्हां सां गॾु सभिनीनि पार्टियुनि जा माण्हू गॾु हूंदा। लेकिन अॼु जॾहिं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुस्ताखी जो वक़्तु आयो त मुज़ाहिरे जे लाइ, रैली जे लाइ मौलवी अकेला छो थी विया आहिनि, मौलवियुनि सां असां गॾु छो कोन आहियूं। पीपल्स पार्टी वारा रैली छो नथा कढनि, इमरान ख़ान जी पार्टी रैली छो नथी कढे, इमरान ख़ान जा सपोर्टर रैली छो नथा कढनि। जॾहिं त असांजी जमीयत जो अॻुवान, मौलवियुनि जो अॻुवान हज़रत मौलाना फज़लुर रहमान दामत बरकातुहुम आलिया, उहो वाहिद शख़्स आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुस्ताखी थींदी आहे सभ खां अॻियां, सभिनी खां अव्वल सिफ़ ते मौलाना फज़लुर रहमान हूंदो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुस्ताखी ते बि मस्जिदुनि ते पाबंदी लॻे, मदरसनि ते पाबंदी लॻे त इहो उहो शख़्स आहे जेको सफ़े अवल में हूंदो आहे ऐं असां इन खे घटि वधि ॻाल्हाईंदा आहियूं। मुंहिंजा वाजिबुल एतिराम दोस्तो ऐं बुज़ुर्गो, तव्हां मां जेकॾहिं कंहिंजो को कारखानो आहे, कंहिंजी का फैक्ट्री आहे त उनखे वधीक ख़बर हूंदी आहे त असांजी फैक्ट्री कहिड़ी वजह जे करे हले पई, असांजो कारखानो कहिड़ी वजह जे करे, कहिड़े सबब जे करे हली रहियो आहे। ऐं आऊं हिकिड़े मदरसे जो शागिर्द आहियां। लिहाज़ा मां तव्हांखे इहो चवणु थो चाहियां त बेशक हर शइ खे हलाइण वारो अल्लाह तबारक ताला जी ज़ात आहे। उन जो को सबबु, उन जो को ज़रियो अल्लाह तबारक ताला कंहिं न कंहिं शइ खे बनाईंदो आहे। असांजे हिन मसाजिद, असांजे हिन मदारिस जे हलाइण जो सबबु अल्लाह तबारक ताला हज़रत मौलाना फज़लुर रहमान दामत बरकातुहुम आलिया खे बनायो आहे। इहो शख़्स जेकॾहिं इन सियासत में न हुजे हा त अॼु तव्हां मदारिस न
न ॾिसो आहे, अॼु तव्हां मसाजिद न ॾिसो आहे, अॼु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी गुस्ताखी ते मुज़ाहिरा करण वारो कोन हुजे हा। इन शख़्स ऐलान कयो आहे त सॼे पाकिस्तान में रैलियूं कढियूं वञनि, सॼे पाकिस्तान में एहतिजाजी मुज़ाहिरा रिकॉर्ड कया वञनि तां त दुश्मन खे ख़बर पए नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा आशिक़ अञा ज़िंदा आहिनि, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी इज़त ऐं हुरमत जे लाइ आवाज़ उथारण वारा अञा ज़िंदा आहिनि। जेकॾहिं तव्हां हज़रत मौलाना फज़लुर रहमान सां इख़्तिलाफ़ बि रखो था तॾहिं बि इहो को सियासी मसइलो कोन आहे, इहो त नबी जो मसइलो आहे, इहो नबी जी इज़त नबी जी हुरमत जो मसइलो आहे। लिहाज़ा भले तव्हां सियासी इख़्तिलाफ़ रखो, लेकिन इन मामले में तव्हांखे 100% मौलाना फज़लुर रहमान जे पोयां हलणो पवंदो, छो त अॼु मौलाना फज़लुर रहमान ऐलान कयो आहे त मुंहिंजा जेके बि कारकुन आहिनि, बल्कि जेके बि मुसलमान आहिनि, सभु रैलियूं कढनि, सभु पंहिंजा एहतिजाजी मुज़ाहिरा रिकॉर्ड कराइनि। बहरहाल मुंहिंजा दोस्तों, अगर की मोहम्मद से वफ़ा तूने तो हम तेरे हैं, ये जहाँ क्या चीज़ है लोहो कलम तेरे हैं, मोहम्मद की मोहब्बत दीन हक़ की शर्त अव्वल है, अगर है इसमें कोई कमी तो सब कुछ नामुकम्मल है, नबी की इज़्ज़त और हरमत पे मरना ऐन ईमान है, सरे मक्तल भी उनका जिक्र करना ऐन ईमान है, डराता है मुझे दारो रस्म से क्या अरे नादा, नबी के इश्क में सूली पर चढ़ना ऐन ईमान है। या दोस्तों, अल्लाह तबारक तआला खां दुआ था करियूं त अल्लाह तबारक तआला असांखे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी इज़्ज़त ऐं हुरमत जे लाइ असांखे आवाज़ उथारण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, ऐं अल्लाह तबारक तआला हज़रत मौलाना फज़लुर रहमान दामत बरकातुहुल आलिया जी ज़िंदगी में बरकत फरमाए, उनखे कामयाबी नसीब फरमाए। हज़रत मौलाना अब्दुल मजीद नदीम रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हुआ, जेकॾहिं जमियत कामयाब थी वई त असां इहा दावा नथा करियूं त रोडनि ते सोन जी बरसाति वसंदी, असां इहा दावा नथा करियूं त ज़मीन मां सोन कढंदासीं, लेकिन इहा दावा ज़रूरु करियूं था त इंशा अल्लाहुल अज़ीज़ जेकॾहिं जमियत कामयाब थी त अकेलो कंहिंखे रोड़ूं कोन पवंदो, जेकॾहिं रोड़ूं पइजी वियो त सभु गॾु रोईंदासीं। अल्लाह तबारक तआला खां दुआ था करियूं, मूं जेको कुझु चयो इन ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।